मुल्क पाकिस्तान जियां जाती शहर में मासूम कश्मीर ॿारनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं कश्मीरियुनि सां यकजहती तौर रैली कढी वई। रैली मुग़लबिन चौक खां फाज़िल राव चौक ताईं कढी वई। रैली में एडवोकेट ज़ीशान अली ख्वाजा, मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वेलफेयर विंग ऐं सियासी समाजी तंज़ीमनि, स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि, सरवरी तंज़ीम वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवान चयो त 70 सालनि खां कश्मीर ते क़ाब्ज़ हिंदुस्तान जी हुक्मरान कश्मीरियुनि मुसलमाननि जो क़त्ले आम जारी आहे, पर रोकण लाइ अक़वाम मुत्तहिदा समेत आलमी इदारनि जो किरदारु मुस्बत नाहे। अॻवान वधीक चयो त पाकिस्तान जो अवाम वालारियल कश्मीर जे मुसलमाननि जी हिमायत जारी रखंदे कश्मीर अवाम ऐं पाक फ़ौज सां गॾु आहे। पाक फ़ौज जे सरहदनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। मुल्क जो अवाम पाक फ़ौज सां कुलो कुले में मिलाए मुल्क जी सलामती लाइ सांस गॾु आहे। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़।